सिंध सेक्रेटरीट में अॼु जेको आहे अक़लियती बिरादरियुनि जे आइनी तहफ़ुज़ जेको आहे उन जे हक़नि जे लाइ जेका क़ाइमा कमेटी आहे उन जो जेको आहे इजलास थियो आहे। इजलास जी जेका सदारत आहे सेनेटर दिनेश कुमार तरफ़ां जेको आहे हिन इजलास जी सदारत कई वई आहे। इजलास में जेको आहे प्रिया कुमारी वारो जेको मामिलो आहे उहो बि जेको आहे डिस्कस कयो वियो आहे। जेको आहे जंहिंमें जेको पुलिस जे आला अमलदारनि जेको आहे हिन इजलास में शिरकत कई आहे। जेको आहे इजलास में सूबाई वज़ीर जेको आहे मुकेश चावला ऐं जेको सूबाई सलाहकार आहे डॉक्टर श्याम सुंदर उन जेको उन भी शिरकत कई है। MPAs MNAs ऐं जेको ॿियनि जेको आहे हिन इजलास में शिरकत कई है। इजलास में जेको प्रिया कुमारी वारो मामलो है उन ते जेको डॉक्टर जेको दिनेश कुमार है सेनेटर उन जो चवणु है तो गुज़िरियल 4 सालनि खां जेका प्रिया कुमारी है वह बाज़ियाब न थी सघी है। जेको आहे उन DIG लाड़काणे जो उन चवणु हो त जेका प्रिया कुमारी है उन जे लाइ जेका हिकु ॿी जेका GIT जोड़ी वई है। जेका GIT जेको वरी जेको प्रिया कुमारी वारे मामले के ॾिसंदी ऐं जेको असीं हिन वक़्तु जेको असांजी सूबाई जेको सलाहकार डॉक्टर श्याम सुंदर सां ॻाल्हि ॿोल थी उन जो चवणु हो त जेको हिन वक़्तु नई जेका GIT आहे उहा जेको आहे प्रिया कुमारी खे बाज़ियाब कराईंदी। उहा हुननि जेको पुरउमीदी जेका ज़ाहिर कई आहे उहो जेको हुननि जो चवणु हो त असां पुरउमीद आहियूं त जेको प्रिया कुमारी जल्द खां जल्द बाज़ियाब थींदी। जेको DIG लाड़काणे जो इहो चवणु हो त जेको राइब शर हुयो धारियल उहो जेको आहे उहो जेल में आहे। जेको उन जा साथी हुया उहे मारिजी विया आहिनि। जेको वरी जेको ॿीहर जेका GIT जोड़ी वई आहे उनजी जेको उनजी जेका ब्रीफिंग आहे उहा जेको सेनेटर आहे दिनेश कुमार उनके जेको ॾिनी वई आहे। दिनेश कुमार तरफ़ां इहो चवणु हो त जेका प्रिया कुमारी आहे उनखे 4 सालनि खां जेको बाज़ियाब न करायो। माण्हू असांखे इहो चई रहिया आहिनि जेका पठाणनि जी जेका छोकिरी आहे उहा बाज़ियाब थी सघे थी, पर जेका हिंदुनि जी न्याणी आहे प्रिया कुमारी उहा हिन वक़्तु ताईं बाज़ियाब न थी सघी आहे। हिन वक़्तु ताईं जेको इजलास आहे जेको अक़लियती जेके मामलात आहिनि जेके अक़लियतुनि सां जेके नाजाइज़ियूं आहिनि उन्हनि जे हवाले सां नौकरियुनि जा हवाला ऐं जेके ॿियनि हवाले सां जेको इजलास आहे उहो हिन वक़्तु ताईं जारी आहे। जी।